सरकारी ऑफिसूं आवाम जे सहूलियत लाइ हूंदियूं आहिनि, पर हैदराबाद में सब रजिस्ट्रार ऑफिसूं आवाम लाइ ॼण त अज़ाब घर बनियल आहिनि। शेहरिन इल्ज़ाम मढ़ियो आहे त ऑनलाइन सिस्टम हुअण बावजूद सब रजिस्ट्रार ऑफिस कासमाबाद समेत मुख़्तलिफ़ सब रजिस्ट्रार ऑफिसुनि में रिश्वत तलब कई वञे थी, परेशान कयो वञे थो ऐं सहूलियतुनि जी हणाठ बाहे। ॾिसो ही हिकिड़ो सिस्टम पैदा कयो वियो आहे ऐं हिन ऑफिसनि खे पटेवाला हलाइनि पिया ऐं जूनियर क्लार्क हलाइनि पिया ऐं फुल रिश्वत। अगरि तव्हां रिश्वत नथा ॾियो त तव्हांखे मुख़्तलिफ़ हू माना लिखी ॾींदा त बाबा तव्हांजो नक्शो बि पास कोन्हे, तव्हांजो ही बि कोन्हे, तव्हांजो हू बि कोन्हे। ऐं अगरि की तव्हां पैसा ॾिना आहिनि त उहे सभु शयूं जेको रिक्वायरमेंट उहे ख़तमु थी था वञनि। ऐं माण्हू हिते अची माना यकीन कयो न, माना जेको वठे थो उहो बि परेशान, जेको ॾिए थो उहो बि परेशान। माना पैसनि खां सवाइ हिते को कमु थियण वारो कोन्हे। हीउ हिकिड़ो सम्झो सिस्टम कोन्हे, हिकिड़ो माफ़िया हिते माना वेठल आहिनि ऐं माण्हुनि खे वेही फुरनि था ऐं पंहिंजो चाहे उन में बेवा हुजे, चाहे उन में को यतीम हुजे, ग़रीब हुजे, अगरि को पंहिंजो प्लाट विकिणे थो बि हुनखे पैसा ॾियणा था पवनि। रजिस्ट्रार ऑफिस जे अंदरि हिननि हिकिड़ो करप्शन जो तमामु वॾो ॻड़ कोड़े छॾियो आहे। हिते पटेवाले खां वठी इंचार्ज खां वठी कंप्यूटर में जेको बि माण्हू वेठो आहे उहो रिश्वत थो वठे। तव्हां मां जेकॾहिं को बि माण्हू को ग़रीब गुरबो अणपढ़ियल माण्हू जेको वेंदो उन्हनि खे या त चवंदा तव्हां वटि कार्ड कोन्हे, पोइ तव्हां वटि फलाणो शइ कोन्हे, पोइ तव्हां वटि रजिस्ट्री कोन्हे, या तव्हां वटि सतो बेफ़ाम कोन्हे। माना हिकिड़नि तरीक़नि सां ॿुधाईंदा का न का शइ कढे उन मिसकिन माण्हूअ खे तंग करे उन्हनि खां पैसा वठंदा। जेकॾहिं तव्हां पैसा ॾींदा 20-20 हज़ार ॾींदा, 25-25 हज़ार ॾींदा, तव्हांजो कमु थींदो। पर ॿियो को माण्हू को ग़रीब गुरबो जंहिं वटि पैसा न आहिनि, जंहिं वटि ॾोकड़ कोन्हे, उहो जेकॾहिं रजिस्ट्रार ऑफिसनि वटि अचनि त पोइ हितां जा ऑफिसर त एसियुनि जे अंदरि वेठा आहिनि, पर उन्हनि जे ॿाहिरि जेके क्लार्क आहिनि उहे क्लार्क अची तव्हांखे साइड में वठी वेंदा ऐं तव्हांखे चवंदा त बाबा 2 रुपया मूंखे ख़र्ची ॾियो, तव्हांजो कमु अंदरि कराए थो अचां। सभ खां पहिरीं त मिसाल जेको रेवेन्यू जो सॼो रिकॉर्ड जेको आहे सभु जेके आहिनि उहे हद खां वधीक रिश्वतखोरी आहे। उते कंहिं बि ग़रीब माण्हू जो जेको जाइज़ कमु आहे उहो कतई नथो थिए। सॼो सिस्टम हले थो पैसे ते। उहे सॼा जॾहिं फिरी गिरी रजिस्ट्रार ऑफिस वटि अचे थी, जेका सभिनि जे मथां हेड आहे, उन रजिस्ट्रार ऑफिस जेका आहे उहा इन सभिनि जी कर्ता धर्ता जेका आहे उहा आहे। उनजे करे रजिस्ट्रार ऑफिस जेका आहे उहा सभु रजिस्ट्रार पंहिंजा माण्हू हवारी कई मोकिले छॾिया आहिनि। दफ़ा तव्हां हुनखे डील कजो, तव्हां हुनखे डील कजो, तव्हां हुनखे डील कजो, फलाणा तूं हीअं फलाणे खे डील कजे। माण्हू जे अंदरि घिड़ी वियो तॾहिं चवंदो त ॿाहिरि कंहिं सां ॻाल्हायो, हींअर मूंसी मीटिंग करणी आहे, फलाण करणी आहे, टील करणी आहे। उनजे करे उहो माण्हू पोइ मजबूरन उहो वरी विच में जेको मिडल मैन आहे, जेको राब्ते वारो आहे, उन सां वञी थो पैसनि जो तय करे थो ॻाल्हाए। उन खां पोइ रजिस्ट्रार जी जेका आहे सा ऑफिस मां माण्हुनि जो को कमु थिए थो पैसनि ते। असीं चऊं था त हीअ जेका रजिस्ट्रार ऑफिस आहे उन में ही रिश्वत वठनि छा जी था। हिननि वटि कानूनी तरह कमु करिणो आहे, पोइ कानून छा जो आहे, पी कानून खे फाड़े उछले छॾी पोइ रखियो छो वेठा आहिनि। हीअ छा जा पैसा वठनि था। हीअ त असां सां नहक ऐं ज़ुल्म बेवाजबी करे ग़ैर क़ानूनी पैसा वठनि था। ग़रीब मिसकिन माण्हू जेके अबोझ अणपढ़ियल जिन खे उन शइ जी ॼाण कोन्हे, उनखे ज़लील करे, उन्हनि खे जुतियूं घसाए हुननि माण्हुनि खे बेज़ार करे पोइ हुनजा प्राइवेट जेके कर्ता धर्ता आहिनि उहे जेके हुननि जी चमचागिरी कनि था, पोइ वरी उहे हुननि माण्हुनि खे फेराए पोइ हुन खां पैसा फुरी वरी हुननि खे ॾियनि था। हू पंहिंजा कमाऊ पुट विहारियो वेठा आहिनि, जेके उहे हुननि खे बि खाराइनि था ऐं 5 रुपया उहे पंहिंजी मज़दूरी जा कढनि था। उहे वञनि किथां था। हैदराबाद जे शहरनि जी शिकायतुनि जे हवाले सां लाॻापियल इख़्तियारनि खां मौक़ो वठण जी कोशिशि कई वई, पर उन्हनि सां राब्तो न थी सघियो। हैदराबाद जे शहरनि जूं शिकायतूं जाइज़ आहिनि। इख़्तियारनि खे घुर्जे त मामले जी जांच करे शहरनि खे तंग कंदड़ मुलाज़िमनि ख़िलाफ़ क़दम खणी खेनि रिलीफ फराहम कयो वञे। कैमरामैन एजाज़ खोसो सां गॾु सलीम मल्हा, मेहरान टीवी न्यूज़, हैदराबाद।